मेहनत ग़रीबनि जी, नौकरियूं बासरनि लाइ। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जा नतीजा हर भेरे सवालनि जो तूफ़ान खणी अचनि था। ख़ासि करे चटाभेटी इम्तिहाननि खां पोइ इहो सवाल वधीक ज़ोर वठी वेंदो आहे त छा सिंध में मेरिट वाक़ई मौजूदु आहे या सभु कुझु सिफ़ारिश, रिश्वत ऐं सियासी असर हेठि हली रहियो आहे। सिंध जा हज़ारे नौजवान सालनि ताईं ॾींहं राति महिनत कनि था, पर नतीजा अचण शर्त सोशल मीडिया ते वरी साॻियूं ॻाल्हियूं शुरू थी वञनि थियूं। फलाणे वज़ीर जो माइट पास, फलाणे ऑफिसर जो भाइटियो कामयाब, जॾहिं त क़ाबिल ऐं मेहनती उम्मीदवार ॿाहिरि। सिंध पब्लिक सर्विस कमीशन उहो आइनी इदारो आहे जेको सूबे में मुख़्तलिफ़ सरकारी नौकरियुनि लाइ मुक़ाबले जा इम्तिहान वठी ऑफिसर्स जी भर्ती कंदो आहे। ख़ासि तौर ते चटाभेटी वारो इम्तिहान इंतिहाई अहम सम्झो वेंदो आहे, जंहिं ज़रिए इंतिज़ामी, पुलिस, रेवेन्यू ऐं ॿियनि अहम सर्विसिस लाइ ऑफिसर चूंडिया वेंदा आहिनि। पर गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां हिन इदारे जा नतीजा मुसलसल तकरारुनि, एहतजाजनि ऐं अदालती चैलेंजिस जो सबबु बणिजंदा रहिया आहिनि। इन्हनि तकरारुनि जो पहिरियों वॾो सबबु शिफ़ाफ़ियत बाबति सवाल आहिनि। केतिरा ई उम्मीदवार दावा कंदा रहिया आहिनि त इम्तिहानी कॉपियुनि जी जांच, नंबर ॾियणु ऐं इंटरव्यू मार्क्स जी मुकमल तफ़सील साम्हूं नथी आंदी वञे, जंहिं सबबु शक ऐं बेएतमादी पैदा थिए थी। ॿियो अहम सबबु सिफ़ारिशनि ऐं सियासी असर रसूख़ जा इल्ज़ाम आहिनि। तक़रीबन हर नतीजनि खां पोइ सोशल मीडिया ते इहो बहस शुरू थी वेंदो आहे त बाज़ सियासी शख़्सियतनि, सरकारी ऑफिसर्स या अमीर ख़ानदाननि सां तालुक़ रखंदड़ उम्मीदवार वधीक फ़ाइदो वठी विया आहिनि। हाणोके CCE 2024 जे नतीजनि बाबति बि साॻी सूरतहाल साम्हूं आई आहे, जिते केतिरनि ई शागिर्दनि, वकीलनि, सहाफ़ियुनि ऐं समाजी कारकुननि इम्तिहानी अमल, मेरिट ऐं मुबैना करप्शन बाबति सवाल उथारिया आहिनि। अॻूणी सियासतदान मारवी मेमण पंहिंजे ट्वीट में दावा कई त सिंध पब्लिक सर्विस कमीशन ग़रीब ऐं ज़हीन शागिर्दनि लाइ आख़िरी उमेद हुई, पर हाणे मुबैना तौर बदउनवानी जो शिकार बणिजी चुकी आहे। हुन इल्ज़ाम लॻायो त बास ख़ानदाननि सां तालुक़ रखंदड़ उम्मीदवार जेके वफ़ाक़ी मुक़ाबले जे इम्तिहाननि में नाकाम थींदा रहिया आहिनि, उहे सिंध जी कमीशन ज़रिए आला नंबरनि सां ऑफिसर बणिजी रहिया आहिनि। ॿियनि सोशल मीडिया सार्फ़िन बि इल्ज़ाम हया त कुझु वज़ीरनि, सरकारी ऑफिसर्स ऐं बास शख़्सियतनि जा माइट इम्तिहान में कामयाब करार ॾिना विया आहिनि, जॾहिं त केतिरा ई अहल उम्मीदवार नज़रअंदाज़ थिया आहिनि। कुझु वकील अॻवाननि ऐं शागिर्दनि सिंध हाई कोर्ट सां रुजू करण जो ऐलान कंदे बार एसोसिएशन्स खां मुतासिर उम्मीदवारनि जी कानूनी मदद जो मुतालबो कयो आहे। जॾहिं सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह खां इहो सवाल कयो वियो त छा संदसि वेझनि माण्हुनि जा माइट इम्तिहान में पास थिया आहिनि, त इहो मामिलो वधीक बहस हेठि अची वियो। ॿिए पासे सीनियर सहाफ़ी इम्तियाज़ चांडियो समेत कुझु समाजी कारकुननि दावा कई आहे त नतीजनि ख़िलाफ़ आवाज़ उथारण वारनि ते दहशतगर्दी जा केस दाख़िल कया पिया वञनि, जंहिंखे हुननि इज़हार राय ते दॿा करार ॾिनो आहे। वकील अॻवाननि ऐं समाजी तंज़ीमुनि अहिड़ियुनि कार्रवाइनि जी मज़म्मत कंदे शफ़ाफ़ जांच जो मुतालबो कयो आहे। ॿिए तरफ़ सिंध पब्लिक सर्विस कमीशन पंहिंजे वज़ाहती प्रेस रिलीज़ में चयो आहे त 6 मई 2026 ते जारी थियल CCE 2024 जे नतीजनि में मुकमल शिफ़ाफ़ियत, मेरिट ऐं कानूनी ज़ाब्तनि ते अमल कयो वियो आहे। कमीशन मूजिबि इम्तिहानी कॉपियुनि जी जांच ऐं उम्मीदवारनि जी कारकर्दगी जो जाइज़ो मुकमल तौर इम्तिहान वठंदड़नि जो इख़्तियार हूंदो आहे, जॾहिं त SPSC कंहिं बि क़िस्म जी मुदाख़लत नथी करे। प्रेस रिलीज़ में इहो बि चयो वियो त कुझु अंसर उम्मीदवारनि खे एहतजाज ऐं कानून हथ में खणण लाइ भड़काए रहिया आहिनि। अहिड़नि मामलनि सां कानून मूजिबि सख़्ती सां निबेरो कयो वेंदो। कमीशन उम्मीदवारनि खे सलाह ॾिनी आहे त जेकॾहिं खेनि नतीजनि बाबति को हक़ीक़ी एतराज़ या शिकायत हुजे त उहे कानूनी तरीक़ेकार तहत कमीशन सां राब्तो कनि, जीअं संदनि मामलनि जो जाइज़ो वरितो वञे। पधिराई में वधीक चयो वियो त सुप्रीम कोर्ट जे हुक्मनि मूजिबि हाणे मुक़ाबले जा इम्तिहान हर साल मुनक़िद थींदा आहिनि, तंहिं करे नाकाम उम्मीदवार मायूस थियण बदिरां ईंदड़ इम्तिहाननि लाइ वधीक तयारी कनि। हक़ीक़त इहा आहे त सिंध में सरकारी नौकरियूं महदूद आहिनि, जॾहिं त उम्मीदवारनि जो अंग लखनि में आहे। अहिड़ी सूरतहाल में हर नतीजे खां पोइ इख़्तिलाफ़, मायूसी, इल्ज़ाम ऐं एहतजाज साम्हूं अचणु तक़रीबन मामूल बणिजी चुका आहिनि। पर सवाल अञा बि साॻियो आहे, छा नौजवाननि जो मेरिट ते एतमाद बहाल थी सघंदो?